सभिनी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता शायद तवां सां खोड़ दफ़ा वो थियो हूंदो त तवां पंहिंजे मनपसंद जो कम करण शुरू त कयो हूंदो पर वो कॾहिं पूरो न करे सघिया हूंदा ऐं उहो कम अध में छॾे फिटो करे कंहिं ॿिए कम में लॻी विया हूंदा। तव्हांखे ख़बर आहे उन जा कहिड़ा रीज़न हूंदा आहिनि, कीअं असां पंहिंजा अधूरा कम पूरा करे पंहिंजनि ख़्वाबनि खे मुकम्मल करे सघूं था, कीअं असांखे उहे कम पूरा करण खपनि, कीअं असां पंहिंजनि कमनि खे सही तरह सां मुकम्मल करे सघूं था, कहिड़ियूं रुकावटूं हूंदियूं आहिनि जेके असां जे कमनि खे मुकम्मल करण न ॾींदियूं आहिनि। उन्हनि सभिनी सवालनि जा जवाब तव्हांखे अॻिते हिन वीडियो में मिलंदा। उन लाइ अॼु मां तव्हां सां जॉन एकफ जो किताब फिनिश गिव योरसेल्फ द गिफ्ट ऑफ डन यानी पंहिंजे पाण खे मुकम्मल थियण जो तोहफ़ो ॾियो तव्हां जे लाइ हिन किताब मां अहम एक्शनेबल पॉइंट्स खणी आयो आहियां। जॉन एकफ 5 किताब लिखिया आहिनि, न्यूयॉर्क टाइम्स जो बेस्ट सेलर राइटर भी रहियो आहे, ही पब्लिक स्पीकर सां गॾोगॾु ब्लॉग राइटर भी आहे। जॉन एकफ जेके पॉइंट्स लिखियूं आहिनि उहे तमामु घणियूं प्रैक्टिकल आहिनि जंहिंखे असां इमीडिएटली पंहिंजे रोज़ाना जी लाइफ में अप्लाई करे सघूं था। ही पॉइंट्स ॿुधी ॿुधायल न आहिनि पर उहे केतिरनि ई माण्हुनि ते एक्सपेरिमेंट करे उन जे रिज़ल्ट्स खे एक्शनेबल गाइड में कन्वर्ट करे ही किताब लिखियो वियो आहे। जी दोस्तो, कम मुकम्मल न करण जो हिकु रीज़न त सुस्ती हूंदी आहे जेका असां सभिनी में कंहिं न कंहिं हवाले सां रहंदी आहे। उन खां अलावा हिकु वॾो रीज़न परफेक्शनिज़म जो हूंदो आहे। असांजे अंदरि किथे न किथे परफेक्शनिज़म जो चाह हूंदो आहे ऐं असां मिस्टर परफेक्ट थियण चाहींदा आहियूं। उहो हुजण बि खपे पर उहा परफेक्शनिज़म जी न कंहिं ॿी ॻाल्हि जी हुजणु खपे, जंहिं लाइ तव्हांखे ही वीडियो पूरो ॾिसणो पवंदो। मां तव्हां सां उहा ॻाल्हि अॻिते हली शेयर कयां थो। असां उहो चाहींदा आहियूं त असांजो कमु हिकदमि परफेक्ट हुजणु खपे जीअं असां ॿियनि माण्हुनि खां अलॻि नज़र अची सघूं, पर कॾहिं कॾहिं असां ॿियनि खां अलॻि नज़र अचण त परे जी ॻाल्हि रही पर असां पंहिंजो ई कमु पूरो न करे सघंदा आहियूं ऐं अहिड़ा खोड़ सारा अणपूरा कम अध में छॾे करे तव्हां कॾहिं बि लेजेंडरी कम न करे सघंदा, न ई तव्हां महान थी दुनिया जे मथां का छाप छॾींदा। अॼुकल्ह माण्हू 2 या 3 ॾींहं जे पंहिंजे कम खे उन्हनि माण्हुनि सां कंपेयर करण लॻंदा आहिनि जेके माण्हू उहो कमु केतिरनि ई सालनि खां लगातार कंदा पिया अचनि, या वरी पंहिंजे कमनि खे एक्सपायर्ड जे कमनि जे रिज़ल्ट जे साम्हूं रखे करे कंपेयर करण लॻंदा आहिनि। उहा रिज़ल्ट परफेक्ट न लॻण ते डीमोटिवेट थी यार ही कमु असांजे वस जी ॻाल्हि न आहे, सभु कमकार छॾे करे हथ छंडी कंहिं कुंड में वञी वेही रहंदा आहिनि। हिन वीडियो खे अॻिते वधाइण खां पहिरियां ई मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त परफेक्शनिज़म का ख़राब शइ न आहे। साइंसदाननि जे मुताबिक़ परफेक्शनिज़म जा 2 वॾा क़िस्म हूंदा आहिनि, हिकु एडेप्टिव परफेक्शनिस्ट ऐं ॿियो मेल एडेप्टिव परफेक्शनिस्ट। एडेप्टिव परफेक्शनिस्ट पंहिंजे हाई स्टैंडर्ड्स खां मोटिवेट हूंदा आहिनि। उहे पंहिंजो पाण खां हाइपर क्रिटिकल थियण बिना पंहिंजो क्वालिटी टाइम ऐं फोकस पंहिंजे कम ते लॻाईंदा आहिनि। मेल एडेप्टिव परफेक्शनिस्ट जॾहिं त अनरियलिस्टिक स्टैंडर्ड्स खे चेस कंदा रहंदा आहिनि, उहे सुस्ती कंदा आहिनि छो जो उहे पंहिंजे अनरियलिस्टिक स्टैंडर्ड्स खे पूरो न करे सघंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि जे अंदरि एंज़ाइटी ऐं डिप्रेशन वधंदो वेंदो आहे। पंहिंजो कम परफेक्ट न लॻण जे करे उन खे छॾे ॾींदा आहिनि। जॉन एकफ परफेक्शनिज़म खे कीअं ओवरकम करण घुर्जे जा कुझु अहम एक्शनेबल प्रिंसिपल्स हिन किताब में ॿुधाया आहिनि। अचो त उन्हनि खे समझूं था। नंबर 1, मेक थिंग्स ईज़ियर एंड सिंपलर। अॼु जे बिज़ी दौर में सिर्फ़ टू डू लिस्ट ठाहिण सां कमु न हलंदो। जेकॾहिं असांखे शानदार को वॾो कारनामो सर अंजाम ॾियणो आहे त उन जे लाइ असांखे आउटस्टैंडिंग कमु प्रोड्यूस करणो पवंदो। असांखे ख़बर हुजणु खपे त कहिड़ो कमु करणु खपे ऐं कहिड़ो न करणु खपे। अॼुकल्ह हर हिकु माण्हू खोड़ सारा कम गॾु अचीव करण जी ट्राई कंदा रहंदा आहिनि। जीअं मां अॼु खां रीडिंग शुरू कंदुसि, एक्सरसाइज ऐं पंहिंजे फ्यूचर खे ब्राइट करण लाइ रोज़ानो नवां आइडियाज़ ते सोचींदुसि ऐं कम बि कंदुसि। हीअ ॻाल्हि ग़लति न आहे पर हिकु ई वक़्तु सभु कम या शयुनि खे गॾु इम्प्लीमेंट करण सां असांजे सभिनि कमनि जे फेल थियण जो चांसिस वधी वञनि था। जेकॾहिं तव्हां एक्सरसाइज, रीडिंग, बिज़नेस इंप्रूव ऐं डाइट खे हिकु ई वक़्तु अचीव करण जी कोशिशि कंदा त पहिरियां ई ॾींहुं या शुरूअ जे कुझु ॾींहंनि ताईं सही आसानीअ सां हलंदो, पर पोइ आहिस्ते आहिस्ते 1-2 हफ़्तनि खां पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं बि वक़्तु हिकु शइ में फेल थी विया त पोइ तव्हां ॿियनि शयुनि खे बि फेल्यूअर मञी सभिनि खे छॾे ॾींदा। उन लाइ बहितर उहा आहे त तव्हां हिकु करे सभिनि खे अचीव करण जी कोशिशि करियो। जीअं तव्हां पहिरियां ई पंहिंजी डाइट खे इम्प्रूव करे ॿिए गोल तव्हां कंहिं बि गोल
खे तॾहिं अचीव करे सघो था जॾहिं उनखे तव्हां पंहिंजे वैल्यूएबल रिसोर्सिस ॾियो। उहो आहे असांजो टाइम। उहो त असांखे एडमिट करणु खपे त कंहिं शइ खे असां टाइम ॾींदा आहियूं त उनजो उहो मक़सदु हूंदो आहे त उहो टाइम कंहिं ॿिए शइ मां कढियो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं हिकु शइ जा मास्टर हुजो पर ॿियनि शयुनि में तव्हां एवरेज या बिलो द एवरेज आहियो त तव्हां घबराइजो न, छो जो तव्हां पंहिंजो टाइम एवरेज एक्टिविटीज़ खां कढी करे मास्टरीअ खे ॾिनो हूंदो आहे। नंबर 2, मेक इट फन इफ यू वांट इट डन। मज़ो वठी कयो जेको कुझु बि करणु चाहियो था। पंहिंजे मक़सदनि खे हासिल करण वक़्तु घणा माण्हू मज़ाक मस्ती करण खे वेस्टेज ऑफ टाइम मञींदा आहिनि। हू उहो सोचींदा आहिनि त कम में मज़ाक मस्ती करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, पर उहो ग़लति सोच आहे। जॉन एकफ जे मुताबिक़ गोल अचीवमेंट करण जा 2 वॾा इंपॉर्टेंट फैक्टर हूंदा आहिनि। नंबर 1, सेटिस्फिकेशन, मतलब उन कम जे दौरान तव्हां छा फील कयो था। नंबर 2, परफॉर्मेंस सक्सेस, मतलब त एट द एंड आख़िर में तव्हां खे छा मिलंदो। जॉन एकफ जी टीम रिसर्च करे उहो मालूम कयो आहे त जेके माण्हू पंहिंजे गोल अचीव करण जे तरीक़ेकार खे शौक़ सां मज़े सां कंदा आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस 40% ॿियनि खां वधी वञे थी। पंहिंजनि कमनि जे तरीक़ेकार खे इंजॉय करण लाइ ख़ुसूसन 2 रस्तनि ते हली करे हासिल करे सघूं था। नंबर 1, रिवार्ड मोटिवेशन। नंबर 2, फेयर मोटिवेशन। हाणे तव्हांखे पसंदि करणो पवंदो तव्हां कहिड़े मोटिवेशन सां पंहिंजी डेस्टिनेशन जल्दी सां पहुची सघो था। छो जो जॉन एकफ पब्लिक स्पीकिंग जे दौरान हू माण्हुनि जे ताड़ियुनि खां वधीक मोटिवेट उन ॻाल्हि खां हो त माण्हू उन खां मज़ाक न करण लॻनि। हू पंहिंजी स्पीच ऐं प्रेज़ेंटेशन फेयर मोटिवेशन जो इस्तेमालु करे ई तैयारु कंदो हो। हुनखे उन प्रोसेस खे मुकमल करण में मज़ो ईंदो हो। नंबर 3, लिव योर हाइडिंग प्लेसेस एंड इग्नोर नोबल ऑब्स्टिकल्स। पंहिंजनि लिकण जी जॻहियुनि खे छॾे ॾियो, वॾियुनि रुकावटुनि खे नज़रअंदाज कयो। परफेक्शनिस्ट माण्हू तमामु घणा इंटेलिजेंट हूंदा आहिनि। लेखक उनखे हाइडिंग प्लेसेस ऐं नोबल ऑब्स्टिकल चवे थो। हाइडिंग प्लेसेस मां मुराद उहा आहे त अहिड़ा कम जेका तव्हां बहितरीन तरीक़े सां करे सघो था पर उन जो करंट गोल सां को बि रिलेशनशिप न हूंदो आहे। मिसाल जे तौर, जीअं मां घर में वेही ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो रहां, पोइ उन्हनि मां खोड़ सारियूं पॉज़िटिव ॻाल्हियूं नोट करे घणो कुझु सिखी सघां थो, पर उहे ॻाल्हियूं मूंखे बुक समरी ठाहिण में का बि मदद न कंदियूं। जेकॾहिं मां बुक रीड करे बुक समरी ठाहिण जे बदिरां सिर्फ़ मूवी ॾिसी करे पॉज़िटिव डायलॉग हणंदो वतां ऐं पंहिंजे कमु पूरो न करे मां सिर्फ़ इंटेलिजेंट एक्सक्यूज़ ॾींदो रहां त मां कुझु नओं सिखी रहियो आहियां, त अहिड़ा इंटेलिजेंट एक्सक्यूज़िस मुंहिंजे लाइ हाइडिंग प्लेसेस आहिनि जेके मूंखे पावरफुल कंटेंट प्रोड्यूस करण खां रोके रहिया आहिनि। उन जे करे असांखे अहिड़ियुनि हाइडिंग प्लेसेस खे अवॉइड करण लाइ पंहिंजे पाण खां सिर्फ़ हिकु सवाल पुछणु घुरिजे, छा लगातार उन कम खे करण सां मां पंहिंजे गोल खे आसानीअ सां हासिल करे सघां थो। जेकॾहिं उन जो जवाबु हा में मिले थो त कंदा रहो, जेकॾहिं जवाबु ना में मिले थो त उन खे करणु बंदि कयो। ॿिए तरफ़ आहिनि नोबल ऑब्स्टिकल्स जेके असां सभिनि फेस कया हूंदा आहिनि पर असांखे कॾहिं ख़बर ई न पवंदी आहे। नोबल ऑब्स्टिकल्स मतलब अहिड़ा आर्ग्यूमेंट जेके तव्हांखे कमु स्टार्ट करण ई न ॾींदा आहिनि। मिसाल जे तौर, मां परफेक्ट प्रोडक्ट जीअं लोगो, विजन, मिशन, बिज़नेस प्लान वग़ैरह ठाहिण खां पोइ पंहिंजो बिज़नेस शुरू कंदुसि। मूं वटि जेसिताईं न्यू रनिंग शूज़ न ईंदा तेसिताईं मां वॉक शुरू न कंदुसि। मां नओं कैमरा ऐं माइक ख़रीद करण खां पोइ यूट्यूब ते वीडियो ठाहींदुसि। ही लोगो, नवां शूज़, कैमरा सभु शयूं असांजा नोबल ऑब्स्टिकल आहिनि जिन जी तव्हांखे ख़बर न हूंदी आहे पर उहे असांखे कमु करण खां रोकींदा आहिनि। तव्हां पंहिंजो पाण खे मां मिस्टर परफेक्शनिस्ट आहियां चवी करे उन्हनि नोबल ऑब्स्टिकल्स खे नज़रअंदाज कंदा रहंदा आहियो ऐं वक़्तु निकिरी वेंदो आहे। हाणे असांखे अहिड़ियुनि हाइडिंग प्लेसेस ऐं नोबल ऑब्स्टिकल्स खे ॻोल्हे करे पंहिंजे डेली रूटीन जी लाइफ मां ख़तमु करणो आहे। हूअं बि का बि शइ परफेक्ट न आहे हूंदी, छो जो का बि शइ परफेक्ट हूंदी आहे उन में का बि इम्प्रूवमेंट नथी थी सघे छो जो उहा परफेक्ट आहे। ॿाहिरि खां ॾिसण वारो स्मूथ ऐं क्लीन यानी सरफेस बि माइक्रोस्कोप ते ॾिसण सां रफ ऐं डर्टी नज़र ईंदो आहे। हा, परफेक्शनिज्म खां यादि आयो, एप्पल जो आईफोन हुजे या मैकबुक बि परफेक्ट न आहिनि। जेकॾहिं उहे परफेक्ट हुजनि हा त हर साल नवां मॉडल न ठाहींदा। जॉन एकफ हिन किताब में हिकु ज़बरदस्त जुमिलो लिखे थो त डन इज़ बेटर देन परफेक्ट, मतलब मुकम्मल करणु बहितर आहे कमाल करण खां। तव्हां परफेक्शनिज्म खे न पर प्रोग्रेस मतलब बहितरीन करण ॾे वञो। प्रोग्रेस यानी ट्रायल एंड एरर्स मेथड्स ई तव्हांखे
वर्ल्ड क्लास इंसान ठाहे सघे थो। राइट ब्रदर्स परफेक्शनिज्म जे प्रोग्रेस खे चूंडियो। उन्हनि जहाज में एसी, किचन, स्पीकर, सीट ऐं ॿियूं लग्जरी खे छॾे ॾिनो हो। यानी उन्हनि परफेक्शनिज्म थियण जे बजाए बस पंहिंजो कमु शुरू करे छॾियो हो। पहिरियां ई उन्हनि उहो सोचियो त जहाज घणी देर ताईं हवा में कीअं उॾामी सघे थो, उहो ट्राई कयो। उन्हनि उन जो पहिरियों वर्जन लॉन्च करे छॾियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उन में इम्प्रूवमेंट आणींदा विया। जी दोस्तो, मां बि उहो चाहियां थो त तव्हां को नओं कमु स्टार्ट करणु चाहियो था त बस आहिस्ते आहिस्ते करणु शुरू कयो। एंड्रॉइड सॉफ्टवेयर वांगुरु तव्हां पंहिंजे कम जो वर्जन अपडेट कंदा रहो। ईअं ई आसपास वारा सभु दोस्त ऐं ॿिया माण्हू तव्हांखे मिस्टर परफेक्ट चवण लॻंदा। तव्हां आर्टिस्ट, बिज़नेसमैन, इंजीनियर, डॉक्टर, टीचर, राइटर या पॉलिटिशियन कुझु बि थियणु चाहियो था। बस तव्हां पंहिंजे कम जे लाइ पहिरियों स्टेप खणो। अॻिते थी उन खे दुनिया जे अॻियां पब्लिश करियो, चाहे उहो छो न बेकार कमु हुजे। छो जो जेके शयूं या कम दुनिया में वजूद रखनि थियूं उहे ई शयूं इम्प्रूव थी सघनि थियूं। जेको कमु तव्हां दुनिया खे ॾेखारींदा ई न त उहो इम्प्रूव नथो थी सघे। अचो त हिन पूरे वीडियो खे समअप करियूं। पंहिंजे रोज़ जे कमनि जी टू डू लिस्ट ठाहियो, जेकियूं शयूं तव्हांखे परेशान या करण में ॾुखियूं लॻनि थियूं। नंबर 2, इंजॉय यूअर जर्नी प्रोसेस। पंहिंजे कमनि खे ख़ुशीअ सां करियो, उन सां गॾोगॾु कम जे प्रोसेस खे बि इंजॉय करियो। ईअं करण सां तव्हांखे कामयाबी मिलण जा चांसेस वधी वञनि था। नंबर 3, इंटेलिजेंट एक्सक्यूज़िस। पंहिंजे हाइडिंग ऑब्स्टिकल्स ऐं नोबल ऑब्स्टिकल्स, उन्हनि ॿिन्हिनि खे सुञाणे करे कंहिं परफेक्शनिज्म जे पोयां न भॼो। बस पंहिंजे कम जो बेस्ट वर्जन खे पब्लिश करियो। उन में आहिस्ते आहिस्ते बहितरी आणींदा वञो, छो जो हिन दुनिया में किथे न किथे अहिड़ा माण्हू ज़रूर हूंदा जेके तव्हांजो वर्ल्ड क्लास कमु ॾिसण लाइ तयारु हूंदा आहिनि। ही सभु पॉइंट्स जॉन एकफ जे किताब फिनिश गिविंग योरसेल्फ द गिफ्ट ऑफ डन मां वरितल आहिनि, जेके परफेक्शनिज्म खे ओवरकम करण में तमामु घणी मदद कनि थियूं। हिन किताब जो लिंक मूं डिस्क्रिप्शन में बि रखियो आहे। तव्हां मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधायो त तव्हां पंहिंजे कम खे कीअं फिनिशिंग ॾींदा। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त लाइक करियो, पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली सां शेयर करियो। जेकॾहिं तव्हां नवां आहियो सिंध हेल्प जे चैनल ते सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं बेल आइकन ते क्लिक करणु, जीअं असांजा ईंदड़ लाइफ चेंजिंग वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।